अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजे चैनल ज़ेड चैनल सां गॾु तव्हांजो मेज़बान ज़ाहिद इसाक़ हाज़िर आहे। नाज़रीन, मुंहिंजी किताब सड़िया मथे सच जे मुहरत जी तक़रीब जाती में ओल्ड हाई स्कूल जे ग्राउंड ते थी गुज़री, जंहिंमें सिंध जे नाले वारनि लेखकनि, अदीबनि, शाइरनि सां गॾु हिन इलाइक़े जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तइल्लुक़ रखंदड़ शहरियुनि इलाइक़े वासियुनि शिरकत कई। अॼु हिन हाल अहिवाल खां तव्हांखे वाक़िफ़ु कयूं था। हिन प्रोग्राम जी सदारत सिंध जे मशहूरु लेखक ऐं शाइर सिंधे जी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल साईं ताज जोईअ कई। प्रोग्राम जे ख़ासि महिमान प्रोफेसर कादिर बख्श मंगसी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो। ज़ाहिद इसाक़ जे हिन किताब जे तख़लीक़ ते हिकु अहिड़े ॿार जो जनमु आहे जंहिंखे मुबारकूं मिलियूं आहिनि ऐं हू तारीख़ में अमर थी वियो आहे। उन ते वधीक ॻाल्हाइण जी का गुंजाइश न आहे। हिन जेको संग ऐं रिश्तो ऐं दोस्तीअ जो नातो जेको जोड़े रखियो आहे, उन में वफ़ादार माण्हू आहे। हीउ बेबाक सहाफ़ी आहे। हिन जेको लिखियो आहे न, उन पंहिंजे लिखणीअ में ही उन गिरफ़त लिखणी जी जेका हिन जी गिरफ़त आहे, उन में हीउ पाण मौजूदु आहे। हिन जा ख़्याल, हिन जूं सोचूं, हिन जी तहरीर, हिन जो जेको ही ॿोलीअ जो लिसानी हुसन जंहिंजी ॻाल्हि थी चुकी आहे, ऐं उनखे रिपीट नथो करियां। लाड़ी लहजा, मुहावरा ऐं उहे सभु हिन में इस्तेमालु कयल आहिनि। ऐं जॾहिं किताब खे पढ़िजे थो, इहा बि मुंहिंजी ध्यानतदारी वारी राय आहे जेका साईं ताज बि क़बूलु कंदो, त जीअं जीअं किताब पढ़ियोसीं ऐं मूंखे एॾो किताब वणियो जो मूं साईं खे चयो त 4-5 ॾींहं हिते अची रहियासीं। कोटनि जा मोर ॾिठासीं ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ज़्यादतियुनि ते बि मोर ॾिनो, पर असां कॾहिं हार न मञी। अॼु बि असां चऊं था त असीं कूड़ जो मुक़ाबिलो कंदासीं, सच जा साथारी रहंदासीं। सच असांखे इंशा अल्लाह ताला सोभारो कंदो। हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो जेका असांजे अखियुनि में ख़्वाब आहिनि। ऐं हमेशह चवंदो आहियां त ख़्वाब वॾा ॾिसणु खपनि। इहे पितकिड़ियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके असांजे ख़सीस ॻाल्हियूं आहिनि असांजे समाज में, उन्हनि खां मथे सम्झणु खपे, उन्हनि खां मथे उॾाम हुअणु खपे। इक़बाल जो शेर मुझे याद तो चए तो परवाज़े दोनों की एक ही फिजा में, परवाज़े दोनों की एक ही फिजा में, तरगस का जहाँ और है मुला की जहाँ, तरगस का जहाँ और है शाही का जहाँ और है। अल्फाज व माना में तफावत नहीं, मुला की अज़ा और है मुजाहिद की अज़ा और है। असां इंशा अल्लाह ताला मुजाहिदनि में भेण चाहियूं था। धरती जी ॻाल्हि कंदासीं, उन सच जे जंहिंजी ॻाल्हि जी अॼु वक़्त जी ज़रूरत आहे। अॼु सिंध ऐं सिंध जो माण्हू जिन तकलीफ़नि में आहे, मुंहिंजे किताब में उन जा अक्स हूंदा ऐं अॻियां बि जेके लिखणियूं हूंदियूं, शायदि उहो मुंहिंजे किताब खां ॿाहिरि बि जेके ईंदड़ वक़्त में लिखणु जॾहिं बि लिखियो त ज़ाहिद इसाक़ जाती जी उहा मिटी ज़रूरु आहे जेका तव्हां सां निभाइणु चाहे थी। हुनजो मुंहिंजे रूह जो रिश्तो जाती सां न, सॼी सिंध धरती सां आहे। हर उन मज़लूम माण्हू सां आहे जंहिंजी अखियुनि में ज़ुल्म ऐं सितम जे हवाले सां ॾुख ऐं कावड़ या लुड़क आहिनि। आऊं शायदि उन्हनि खे वेझो हुजां। उहो जाती जो माण्हू हुजे, उहो जाती जी जमना हुजे, सामूंडी तूफ़ान जो सतायल को माण्हू हुजे, या वरी लाड़काणे जी माई सिंधू हुजे, जैसे बेगम ख़ातून हुजे, जंहिंसां हा सूरत हुजे, उहा हिदायत लोहार जी सूरत हुजे जेका अॼु पंहिंजे टे जो जेके लाश लाइ तड़पे पई, उनजी ज़्यादती लाइ ॿाहिरि निकिरी वेठी आहे। असां हमेशह सच जी ॻाल्हि कई त खारे वीर वरनि वंग सबोई वेर कया।
खारे वीर बननि हिन इलाइक़े जे लाइ चयो आहे लतीफ़ साईं सुर सामूंडी में जाए त लतीफ़ चए थो खारे वीर बननि वंग सबोई वे कया पर सूअण जीअं सेणनि मिठो साउ न बटियो मुंहिंजो ऐं तव्हांजो रिश्तो इन सूअण इन मिठास वांगुरु आहे इन प्यार ऐं ख़ुलूस वांगुरु आहे इंशाअल्लाह क़ाइमु रहंदो तव्हां सभिनी जी महिरबानी तकरीब के रमज़ान मेमन इकबाल शाहीन मोहम्मद बाड़ सदरुद्दीन हिंगोर जे अयाज अमर शेख मुश्ताक सईद उस्मान थईम नवाज बाड़ ओस्मान सरवेज वफ़ा हुसैन जत अबू बकर जत फारूक जाफरानी अनवर शाह सोंडाई ऐं ॿियनि मुंहिंजे किताब ते ॻाल्हायो। इन ई मौक़े ते मुंहिंजे दोस्तनि अहबाबनि मूंखे अजरकूं उॾायूं लुंगियूं उॾायूं ऐं जेका इज़त प्यार ॾिनो हिन प्यार ख़ुलूस ऐं इज़त खे आउं कॾहिं विसारे कोन सघंदुसि। जा सैलाब ईंदा रहिया यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया बंद अखियुनि मंझा बंद भॼंदा रहिया। तकरीब के आखिर में महफ़िल मौसीक़ी थी। महफ़िल मौसीक़ी में सिंध के नाले वाले फनकार फ़कीर अब्बास सुर वखेरे महफ़िल के मचाए छॾियो। नाज़रीन उम्मीद है तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी। पंहिंजे चैनल ज़ैड चैनल के सब्सक्राइब कंदा लाइक कंदा।